वठी अचां पियो कोट साइड ही मुंहिंजे पोयां आया के गाॾी बीहारे अॻियां ऐं पिस्टल रखियनि मूं ते ऐं मूंखां जेको आहे गाॾी वरितनि चई गाॾी ॾे न तोखे हणंदासीं त हीउ छो छा थो करे हीउ पिस्टल असांखां फुरे थो मां फुराइनि पियो पर मूंखे धक पयनि पिस्टल सां पुठी ते घणा ॼणा हा? 2 ॼणा हुया। कहिड़ी जॻह खां थियो? जी जोयामोरी तो सॼो गॾु कहिड़ो? मां अकेलो हुयुसि सौदो कयो पियो आहियां गॾु। तोखां छा फुर्क आहिनि? जी तोखां छा फुर्क आहिनि? मोबाइल फोन कई आईफोन ऐं केॾी गाॾी फोन कई वही किथे कीअं पकड़िया? जी भाई जी महिरबानी सां पुलिस असां मदद कई आहे। पुलिस एट टाइम ते असां वटि पहुची वई, वॾो असांजो तावन कयो, ख़्यालनि सां बिल्कुलु भरपूर तावन कयो। भाई जान ओॾी महिल एस एच ओ खे फ़ोन कई, एस पी ऑफिस में एस एच ओ असांखे चयो मां हींअर ई ट्रेसिंग करायां थो। पोइ भाई खे भाई आहे इंचार्ज आहे राब अली कलोड़ो, पोइ हिन ओॾी महिल ई मोबाइल उन ट्रेसिंग ते एस एच ओ जे चवण सां ई मोबाइल ट्रेसिंग ते लॻाई। तो लोकेशन हले पई बिरारो रोड सां, बिरारो रोड सां मोबाइल बि हिननि जे पोयां ई हुई। ही अॻियां वञी हिकु रोड खे मोटरसाइकिल हीअं अथनि स्पीड में विया पिए, उन वीचारे पियातल वञी माण्हू खे मोटरसाइकिल ईंदनि, उन माण्हू खे धकी कयो अथनि, पाण भई मोटरसाइकिल ते किरिया आहिनि। जंहिं महिल इस्पताल में पहुता त असांखे ख़बर पइजी वई पोइ माण्हू हिकिड़ा ॿ धकी आया आहिनि इस्पताल में। असां उता थाणे खां उथी आयासीं हिते ॾिसण जे लाइ, असां मोटरसाइकिल सुञाती पंहिंजी छोकिरे बि हिनखे वठी आहे त भाई मोटरसाइकिल तुंहिंजी आहे, चए हा मुंहिंजी आहे। मोटरसाइकिल हिन सुञाती, माण्हू असां हिन सुञाता, इहे साम्हूं तव्हांजा वेठा। केरु आहिनि इहे? शर किथां जा? इहा ख़बर न आहे कहिड़े कोट जा आहिनि, इहा ख़बर न आहे मुंहिंजे कहिड़े कोट जा आहिनि।